रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वकुल रब अदखिलनी मुदखिलो सिद्दकू व अखरजी मुखरजू सिद्दकू वजअली मिल दुनक सुल्तानन नसीरा। अल्लाहुम सल्ले अला सय्यदना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम। मुझा इंतहाई प्यारा भाइरो दोस्तो, मुझी अंजुमन गुलामाने कलमदर जा कारकनो ऐं असांजे हिते जी मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िल जा उहे दोस्त जिन ही महफ़िल सजाई, उन्हनि खे मूं मिस्किन जे पारां अस्सलाम वालेकुम। दोस्तो, तव्हांखे हिन बर बेबान में जिते न पाणी आहे न पहुचण जी वाट आहे, उन्हनि हंधनि ते तव्हां वेही जिते वॾो वॾो कहत पाणी जो बि आहे, उन सां गॾु मोहब्बतनि जा बि कहत आहिनि ऐं ॿियूं बि परेशानियूं बि आहिनि। उन्हनि हूंदे बि तव्हां पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले सां हिकु अल्लाह जे बुज़ुर्ग कामल वलीअ जे आस्थाने ते ही मोहब्बतनि जी महफ़िल मचाइण का आम ॻाल्हि न आहे। उन्हनि जे लाइ तव्हांखे मुबारकूं, तव्हांजे नसीबनि खे मुबारकूं, तव्हांजे दोस्तनि खे मुबारकूं जिन तव्हां सां हिन महफ़िल में उहो साथ ॾिनो, उहो माली जानी पंहिंजे टाइम जो ऐं हिते पहुचण जो। उन्हनि दोस्तनि खे इहा बि शाबाश हुजे जो पंहिंजो पाण खे हिन पिंडाल में आंदो अथनि। हीउ पिंडाल मोहब्बतनि भरियो पिंडाल आहे। हिन पिंडाल में उहे दोस्त आया आहिनि जिन जो वास्तो उन मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत जो वास्तो आहे। दोस्तो, असां जो हमेशह इहो हिकिड़ो दस्तूर रहियो आहे, उन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जे बेकोल त मुंहिंजी उम्मत में हिकिड़ो उन नेकोकारनि जो हिकिड़ो टोलो हूंदो जेको माण्हुनि खे दावत ॾींदो ऐं माण्हुनि खे आणींदो उन नेक कम जे लाइ, जेको सालिहनि जो कमु आहे, उन्हनि नेकोकारनि जो कमु आहे। उन्हनि खे कॾहिं बि पछतावो कोन थींदो। उहो उन कम में जंहिंजे लाइ क़ुरान शरीफ़ जी सूरत नहल मंझि आहे 97 में, जेको जंहिं चङो अमल कयो पोइ उहो मुड़ुसु हुजे या औरत हुजे, उहो उन में कामयाब थियणो आहे। उहो उनखे चङी हयाती बि उनखे मिलंदी ऐं उनखे उन हयाती खां पोइ बि उन्हनि खे ज़िंदा कयो वेंदो ऐं जेकी उनजो सुठो बदिलो हूंदो ऐं उनखे तमामु चङी तरह सां ॾींदासूं। दोस्तो, हयाती खां पोइ वरी बि ज़िंदा थियणु माना हयाती मंझि ज़िंदा थियणु, हिकिड़ी हयाती जेका उन हयाती मंझि बि वेही, उन हयाती मंझि बि हिकिड़ा माण्हू हयाती मंझि बि तव्हांखे मोहलनि जी हैसियत वांगुरु तव्हांखे आहिनि मिलंदा। उहे हूंदा त जानदार आहिनि, अखियूं बि हूंदियूं, चप बि हूंदा, खाईंदा पींदा बि जाम, तव्हां खां असां खां बि वधि खाईंदा पींदा, पर हुननि खां उन इंसान खे, उन्हनि पाड़े वारनि खे, उन्हनि भाइरनि खे को बि फ़ाइदो न मिलंदो। हू हूंदा इंसान जो रूप में ऐं पर उन्हनि खे कंहिं मां बि फ़ाइदो कोन थींदो। हिकिड़ा वरी उहे माण्हू हूंदा जेकी ज़िंदा बि हूंदा
पर हुननि खे अलाह साईं बातनी हयाती बख़्शींदो। उन ज़िंदगी मंझि वरी हिकिड़ी ॿी बि ज़िंदगी, उहा ज़िंदगी कहिड़ी? उहा ज़िंदगी अलाह साईं जे ख़ौफ़ वारी ज़िंदगी, उहा ज़िंदगी मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत वारी ज़िंदगी, जेका उन हयाती ज़िंदगी मंझि बि हुननि खे ज़िंदा कंदी। हुननि खे पाण खे बि उहो पनाह गाह बि मिलंदी, पर उहो ॿियनि जे लाइ बि पनाह गाह हूंदा, ॿियनि जे लाइ बि पनाह गाह हूंदा। पनाह गाह जो छा आहे मतिलबु? दोस्तो, हिकिड़ो पखी आहे, कुकड़ आहे, हुनखे पंहिंजा उहे हर के इंसान या जानदार के पंहिंजा बच्चा प्यारा हूंदा आहिनि, पर हिकिड़ी कुकड़ उहे पंहिंजे बचनि खे उन पंहिंजी पनाह गाह जेकी हुनखे अलाह साईं जे तरफ़ां नेमत थी, हुनखे खंभ मिलिया आहिनि। जॾहिं उहे कुकड़ का शइ महसूसु कंदी आहे त को खून खवार, को जानवर, को जानदार, को मखलूक, को पखी मथां थो अचे, या खूनखार को जानवर ते उनजी अखि थी पए, त उहा कुकड़ी जेका उनजा बच्चा उते फिरंदा पिया आहिनि डाणू जे पुठियां, उते चुमंदा पिया आहिनि, त हिकिड़ी दाह थी करे तो बच्चा हिकदमि उनजे शेल्टर में जेको उनजो पनाह गाह आहे उन में उहे बच्चा जो अची था वञनि, हू पंहिंजे खंभनि में उन्हनि बच्चनि खे काबू थी करे। ईअं हिकिड़ी ॿिली जॾहिं हुनजी कंहिं कुते ते, कंहिं माण्हू ते अञा हुनजा पुंगड़ा, हुन जूं अखियूं बि कोन्हे, हू मासूम आहिनि, पर उहे तव्हां ॾिठो हूंदो त ॿिली उन ॿिले खां बचाइण जे लाइ, जेको उन नसल जो ॿिलो आहे, ॿिलो बि आहे, उहो उन नसल जो ॿिलो आहे, जॾहिं उनखे ख़बर आहे त इहो ॿिलो मुंहिंजा बच्चा खाईंदो, इहो ॿिलो इहो खूनख्वार थी वियो आहे, उहो ॿिलो रत उन चखियो आहे, हाणे उहो ॿिलो मुंहिंजा बच्चा, पंहिंजे नसल जा बच्चा, उहे बच्चा उनजे ख़ौफ़ खां उहो खाईंदो, त पोइ ॿिली छा कंदी आहे? उहो पुंगड़ो जेको मासूम हूंदो आहे बच्चो, उनखे पंहिंजे वात में वठी कॾहिं हेॾां भॼंदी आहे, कॾहिं हेॾां भॼंदी आहे, जीअं मुंहिंजो बच्चो पंहिंजे नसल जे उन खून खुआर खां बची सघे। माना उहा ॿिली हिकिड़े माउ जे रूप में पंहिंजे बचे जे लाइ पनाह गाह थी थिए। इहे दोस्तो के बरसात में जॾहिं बरसाति पवंदी आहे, बेमौसमो मींहुं वसे थो, उन मींहं में बर्फ़ वारा जेकी उहा बर्फ़ थी वसे त असां भॼंदा आहियूं, पोइ पंहिंजी भले उहा झूपड़ी जेका भॻल हुजे, उहा ठहियल बि न हुजे, उनखे पाण पंहिंजी पनाह गाह करे उन ॾांहुं भॼंदा आहियूं, जीअं उन पनाह गाह में वञी उनखे पंहिंजो शेल्टर ठाहे उनखां पाण पनाह गाह वठूं। इहे दोस्तो जॾहिं वेड़ूं थींदियूं आहिनि, माशरे में जंगूं थींदियूं त माण्हू पंहिंजे मोर्चनि ॾांहुं भॼंदा आहिनि, उनखे शेल्टर ठाहींदा आहिनि, उनखे पनाह गाह ठाहे उन में वेही उनखे अहसासु थींदो आहे त असां पंहिंजी उन पनाह गाह मंझि आया आहियूं। इहे हर तरह माण्हू वेंदो आहे पंहिंजे कमाइण जे लाइ, पूरो ॾींहुं फील्ड में हूंदो आहे, पंहिंजे ॿनी में, कारोबार में, उन्हनि खां पोइ हुनखे महसूसु थींदो आहे मुंहिंजो अभरो बि आहे, मुंहिंजी खट बि भॻल आहे, टुटल आहे, पर वरी बि उन ॾांहुं मोटंदो आहे, उनखे पंहिंजी पनाह गाह सम्झंदो आहे। पोइ उहो घर उनजो कचो हुजे, कखां हुजे, कहिड़ो बि हुजे, पर उहो महसूसु कंदो आहे उनखे पनाह गाह ॾांहुं, उन ॾांहुं उहे जेको भॼंदो आहे, उन ॾांहुं ईंदो आहे, उहा ई उन जे लाइ पनाह गाह थो। दोस्तो, जंहिंखे पनाह गाह कोन्हे, जंहिंखे शेल्टर कोन्हे, जंहिंजे मथां छां कोन्हे, पोइ उहो काढ़े में भॼंदो आहे त उहो काढ़े में केॾांहुं वञे, उन उस खां कीअं भॼे, उन तओ खां कीअं बचे। जॾहिं जून ऐं जुलाई जी तपश थिए थी, जॾहिं सेंटीग्रेड 50 जे आसपास थी अचे त उहो भॼे थो, त उन उस खां बचाव करिया, उन शेल्टर जे हेठि वेही थोरी देरि लाइ आसाइश करिया। दोस्तो, हींअर तव्हांखे असांखे उन शेल्टर जी खपत आहे, तव्हांखे असांखे हींअर उन पनाह गाह जी खपत आहे। असांखे
असांखे तव्हांखे हींअर उन अज़ीम पनाहगाह जी खपत आहे। असांखे उहा पनाहगाह खपे जॾहिं असांखे हिन दुनिया जा दर्द सूर गम असांखे वकोड़े विया आहे, असांखे अहसास कमतरियूं असांखे खाई वियूं आहिनि, असांखे हिन जान जूं उहे कैफ़ियतूं जेका असां ॾिसूं था पंहिंजे माइट जे रूप में, पंहिंजे दोस्त जे रूप में, पंहिंजी शेरी जे रूप में, पंहिंजे उन दोस्त जे रूप में जंहिंसां असां हिन ज़िंदगी जो कुझु टाइम हुन सां गॾु असांजो कंहिं न कंहिं सूरत में पास थियो हूंदो, पर असां वरी बि सोचूं था को असांखे वफ़ादारी वारो शेल्टर खपे, को असांखे पनाहगाह खपे जेका दाइमी हुजे, जेका अबदी बि न हुजे। असां उन जे पुठियां पवंदा आहियूं त असांखे का छां खपे, को छपर छां हुजे जेको असांखे शेल्टर वांगुरु असांखे कमु ॾे। त दोस्तो, हिन जान में जेकॾहिं दुनिया में बि मलकल मौत जे टाइम में बि, क़बर मंझि बि, हशर में बि, हशर खां पोइ वरी महशर में बि, पोइ वरी हिन ज़िंदगी में उन अल नहल जी उन 97 आयत जे मुताबिक़ जे हयाती मंझि बि मरण खां पोइ बि उनखे ज़िंदगी बख़्शी वञे थी। उहा ज़िंदगी कहिड़ी उनखे बख़्शी वञे थी जेका पाण बि शेल्टर रखे ऐं ॿियनि खे बि शेल्टर ॾे। ऐं वरी उहो हुज़ूर पाक जी हदीस मुताबिक़ उहो कहिड़ो टोलो जेको नेकी जा कम करे थो ऐं नेकी जे कम करण लाइ दावत थो ॾे, जेकी उनखे चवे थो त नेकी जा कम करियो। दोस्तो, उहो आयो नेकोकारनि जो टोलो, उहो तव्हांखे उन बदकारी जे बुछड़नि कमनि खां बचाइण जी हिदायत थो करे ऐं तव्हांखे चवे थो तव्हां इन हिदायत वारा थियो, इन हिदायत जे पासे में अचो ऐं इन हिदायत जे शेल्टर में अचो, इन हिदायत जे तव्हां पनाहगाह में अचो त तव्हांजी एहसास कमतरी ख़तमु थिए जेका तव्हांखे हिकिड़े भाई पीउ जे रूप में आई, जेका तव्हांखे हिकिड़े मिटी माइट जे रूप में आई, तव्हांखे हिकिड़े दोस्त जे रूप में आई, तव्हांखे कंहिं हाकम जे रूप में आई, तव्हांखे उहो एहसास कमतरी थी। अचो उन एहसास कमतरी खां तव्हांखे शेल्टर मिले, तव्हांखे एहसास महिरूमी तव्हांजी ख़तमु थिए, तव्हांखे गम, तव्हांखे ॾुख, तव्हांखे सूर आहिनि त अचो त हिन शेल्टर में अचो, हिन पनाहगाह में अचो, तव्हांखे आराम सुकून थिए। तव्हांखे ईअं आराम सुकून मिले जी उस वारे खे कंहिं थधी हवा में आराम थो अचे, कंहिं उञायल प्यासे खे पाणी पीअण सां आराम थो अचे। जी तव्हां वटि हिते पाणी जेको आहे सो आहे कोन, जे पाणी थो अचे तव्हांखे ख़ुशी थी अचे, उहो पाणी, उहो मोहबत जो पाणी, उहो इश्क़ मोहम्मदी जो पाणी, उहो उन फैज़ जो पाणी जेको तव्हांजी ज़िंदगी खे बि जीआरे, तव्हांजे ॿार बचनि खे बि जीआरे, तव्हांजूं तकलीफ़ूं ऐं दर्द सूर बि ख़तमु करे, पर तव्हांजी रुहानी प्यास बि उहा उझाए, उहा तव्हांखे रुहानी सुकून बि अता करे ऐं तव्हांजूं रगूं, तव्हांजी धरती जी जेका सरज़मीन आहे जंहिंखे खिज़ा खाई वई आहे हिन माशरे जी, उहे उन्हनि कमनि जे करे तव्हांजी सरज़मीन खे जेका खिज़ा खाई वई आहे उन में बहार जा उहे गुल अची पैदा थियनि, उहे गुल दोस्तो तारीख़ में फैलाईंदो, क़ुरान ते जेका अमल कंदो, मुंहिंजे महबूब जी जो हदीसूं पढ़ंदो, उन्हनि नेक ऐं सालेहन उन्हनि बंदनि जा कौल पढ़ंदो, उन जूं जेकॾहिं मलफूज़ात पढ़ंदो त तव्हांखे हिकिड़ी शइ तव्हांजी अखियुनि अॻियां ईंदी, उहा शइ जंहिंजे लाइ क़ुरान शरीफ़ में रहमतुल्लाह अलैहि, उहा रहमत तव्हांखे हिकिड़ी जेको ख़ल्क़ल अज़ीम, जेको इंसान ज़ात जो उस्ताद, जेको सॼे इंसान ज़ात जो सरदार बि सॼी मखलूक़ातनि जो सरदार, उहो तव्हांखे हिकु हस्ती तव्हांजी अखियुनि साम्हूं थींदी। तव्हां
कोशिश कंदा तो उन हस्ती जो सहारो वठिजे, उन हस्ती खे पंहिंजो पनाहगाह ठाहिजे। कीअं पनाहगाह ठाहिजे? जो तव्हांखे हिन जान मंझि बि तव्हांखे कमु अचे, हिन जान जी उन्हनि सख़्तियुनि में बि कमु अचे, पर उन साह ऐं ज़िंदगी जी आख़िरी उन टाइम ते बि तव्हांजे लाइ सहारो थिए। क़बर जेका ऊंधाई, जेका ऊन्ही खॾ आहे, उन में बि तव्हांजो सहारो थिए। उन मलाइकनि जे पुछण वक़्तु बि तव्हांजे लाइ सहारो थिए। क़बर खां पोइ वरी जेका क़यामत, जेका महशर बर्पा थींदी, जिते केर बि कंहिंजो कोन्हे, उते बि सहारो थिए। ऐं तव्हांखे उन पुल सिरात ते बि सहारो थिए, तव्हांखे हौज़े कौसर ते बि सहारो थिए, तव्हांखे उन बेश्त मंझि तव्हांखे अंदरि दाख़िल करण लाइ सहारो थिए। त तव्हांजे अॻियां फ़क़ति हिकिड़ी उहा हस्ती साम्हूं ईंदी, उहा रहमतुल आलमीन, उहो मुंहिंजो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहो शफ़ीअल मुज़नबीन, उहो साहिबे ताज, उहो साहिबे मेराज। हाणे उन खे पंहिंजो पनाहगाह पाण कीअं ठाहियूं? उहो महबूब चए थो, तव्हांखे ज़िंदगी में तव्हां परेशान आहियो, तव्हां ते बीमारियुनि हमिलो कयो आहे, तव्हां ते पंहिंजनि माइटनि जे उन्हनि करतूतनि हमिलो कयो आहे, तव्हां सां पाड़े वारनि जे किरदार तव्हां ते हमिलो कयो आहे, या तव्हां ते ॿियूं शयूं हमलावर थियूं, तव्हां वटि हुनजो इलाजु कोन्हे। हुनजो इलाजु फ़क़ति इहो आहे, तव्हां मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कसरत दुरूद शरीफ़ जो उहो विर्द क़ाइमु रखो। मुंहिंजो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस, जे मूं ते हिकु दफ़ा दुरूद पढ़ियो, बदकार हुजे, फाश हुजे, कहिड़ो बि हुनजो अमल हुजे, पर मूं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तां असांजूं जानियूं फिदा, उहो हस्ती चए थी, मूं ते हिकु दफ़ा जेकॾहिं तो दुरूद पढ़ियो त तुंहिंजा 10 गुनाह माफ़ कया वेंदा, 10 तोखे नेकियूं मिलंदियूं, 10 तुंहिंजा दर्जात बुलंद थींदा, उहे तोखे 10 सीढ़ियूं मिलंदियूं जेकी तोखे नेकी जे तरफ़ आणींदियूं, उन्हनि बुरनि कमनि खां बचाईंदियूं, उन्हनि बुरनि गुनाहनि खां बचाईंदियूं, उन्हनि बुरनि अफ़ालनि खां बचाईंदियूं, उहे तोखे उन्हनि नफ़रतनि खां बचाईंदियूं, उन्हनि तोखे कहतनि खां बचाईंदियूं, उन्हनि तोखे बीमारियुनि खां तोखे बचाईंदियूं। उहे सीढ़ियूं तोखे चाढ़े उन तरफ़ वेंदियूं जिते रहमतुल आलमीन आहे, जिते रहमतुल आलमीन जी पनाहगाह आहे। पोइ तोखे उन मौत जो बि टाइम ईंदो, तॾहिं बि तुंहिंजे लाइ उहा पनाहगाह वरी बि सहारो थी वेंदी, उन मलकल मौत जे साम्हूं बि सहारो थी वेंदी। मुंहिंजो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो, जे मूं ते 1000 दफ़ा ज़िंदगी जेका आरज़ी आहे, जंहिंजे पंहिंजे लाइ हिकिड़ो खेल बर्पा करे छॾियो आहे, पंहिंजे लाइ हीउ जेको आहे सो मादित परसी जो ॼार पाण विछायो आहे। हर को पाण खे शेर मां सवा शेर जे पुठियां आहे, पा मां वधी चए थो मुंहिंजी माप जेको आहे सो अञा वधे ऐं अञा बि मोतबर थिया पंहिंजे पाड़े में, पंहिंजे भाउरनि में, पंहिंजी क़ौम में, हर तरह ऐं जेको मोतबर इन भॼाणी में, रीसा में असां हिक ॿिए खे असां इंसानी क़दरियूं उहे सभु माना मुस्लमानी वारियूं हदूं असां पार पिया करे वञूं। असां एतिरे क़दर पार था करे वञूं जो हुकूकल अल्लाह, हुकूकल इबाद खे बि असां पोइते जेको कंदा वञूं ऐं असां अॻिते पिया वधंदा वञूं। ईअं वधी असां उन खॾ मंझि था किरूं जितां उथण न मुमकिन आहे। दोस्तो, होशियारी सां वधो, अचो इन्ही तरफ़ जेको तव्हांखे शेल्टर ॾे, जेको तव्हांखे पनाहगाह ॾे। ही महफ़िलूं तव्हांखे उन पनाहगाह ॾांहुं आणणु चाहिनि थियूं। ही महफ़िलूं तव्हांजे लाइ सम्झाइण जो सबक़ थो। ही उन ओलिया, उन्हनि कामलिन जो उहो नायाब पैगाम थो जेको तव्हांखे जान वारनि पैगामनि में कोन मिलंदो, उहो तव्हांखे भॼा में कोन मिलंदो, उहो तव्हांखे उन्हनि उदाहरण कमनि में कोन मिलंदो। तव्हांखे कमु उहो पको तव्हांखे कमु जेको आहे करिणो पवंदो। उहो पको कमु तव्हांखे फ़क़ति इश्क़ मुस्तफ़ा में मिलंदो। तो दोस्तो,
बुख त थींदी, बुख त थोरी देरि में ख़तमु थी वेंदी, मानी हज़म थी वेंदी, वरी तव्हां सुबुह जो उथंदो, वरी तव्हांजे पेट में वरी बि बुख जेको शुरू थींदी, वरी इहे बुखूं वधंदियूं, इहे उञूं वधंदियूं, इहे पाणी वधंदियूं, इहे उहा ज़िंदगी मुख़्तसर जेका ख़तमु थींदी वेंदी। पर अचो त उहा बुख जेका आहे उनखे मिटाए, अंदर जी बुख, रूह जी बुख, ही जेका ज़ाहिरी जेका बुख आहे इहा अनाज सां माना ख़तमु थींदी, पर इन फितनतनि जी बुख, हसद जी बुख, इन कीने जी बुख, इहा बुख तव्हांजी तॾहिं उजंदी तॾहिं तव्हांजे अंदर में इश्क मुस्तफ़ा ईंदो। इश्क मुस्तफ़ा तव्हांजे अंदर में जॾहिं ईंदो तॾहिं तव्हां कसरत दुरूद जा पाइबंद थींदा। हिननि दोस्तनि मीरसनि वारनि जो तव्हां ते एहसान आहे जो तव्हांखे हिननि अहिड़ियुनि महफ़िलुनि में जे आया आहिनि, न त तव्हां शादियुनि जे महफ़िलुनि में कलाकनि जा कलाक धिका धूमा खायो था, पोइ तव्हां ते छिक छिकण वारी तव्हांखे मानी मिले थी, को हज़म थिए थी, उन मानी जी ख़बर कोन्हे त उहा हराम जी आहे जेको जो हिलाल जी आहे। जिते मणनि जा मण कुकड़ था अचनि, तव्हां यकीनन सम्झो त उहे कुकड़ एतिरा उन अलाह पाक जे उन्हनि कानून मुताबिक़ कोन, बिस्मिल्लाह अलाह अकबर सां उहे कोन हूंदा, पर उहे ईअं ई तव्हां छो त तव्हां उन शादी में चओ था अखियूं बंदि करे अचो था त असांखे अंदर जी बुख उंझाइणी आहे, त अॼु बि दोस्तो तव्हां अखियूं बंदि करे अचो त असांखे रूहानी बुख उंझाइणी आहे। कुझु ॿ टे मिंट सबर सां वियो, तव्हांजो शैतान तव्हांखे चुंगड़ियूं हणे थो, तव्हांखे कितकोलियूं थो करे, तव्हांखे चए थो तव्हांखे बुख लॻी आहे, कॾहिं तव्हांखे चए थो तव्हांखे उञ लॻी आहे, इहे थींदियूं छो त इहो दुनियादारी थो। जिते जहिड़ी सोबत में तव्हां रहिया आहियो, तव्हां पलिया वॾा आहियो, तव्हां नंढा थी वॾा थिया आहियो, त तव्हां ॿार आहियो, जो तव्हां चओ था त रोज़े खां अॻु में खुले हिकिड़ो माण्हू तमामु नेककार हो, उन वीचारे खे वधीक जेको आहे सो इल्मु कोन हो, पर उन मीर शबीर जहिड़नि खां ॿुधो त अलाह साईं जी बंदगी बि थींदी आहे ऐं रमज़ान मुंहिंजे रोज़ा फ़र्क़ बि आहे। हुन ॿुधो, हुनखे वीचारे खे माना का बि वधीक ख़बर कोन्हे, हुन वीचारे हुन सम्झंदो त मौलवी आज़ान ॾिए थो, मूंखे मस्जिद में वञिणो आहे, विज़ू करिणो, अलाह जो फ़र्ज़ु करिणो आहे, हुनखे एतिरी न ई वधीक ख़बर त सवाबु छा आहे, आख़िरत छा आहे, पुछाइणो छा आहे, पर हू उनखे आदत ठाहे वीचारो पढ़णु लॻो। ईअं उनखे ॿुधायो त रमज़ान जो महीनो आहे, तोखे सवाबु मिलंदो, तोखे बेइज़त मिलंदी, हुनखे इहा त ख़बर कोन्हे त हुनखे बेइज़त की। ईअं अवी बि कहाणियुनि जा ॾाढा शौक़ीन आहियो, तव्हां हमेशह ॿुधियूं न कहाणियूं, तव्हां ही रंग, ही रूप, ही ख़बरूं तव्हां ॾिठियूं कोन्हे, तव्हां हमेशह मानियुनि वारियूं ख़बरूं तव्हां ॿुधियूं आहिनि, त हू बि वीचारो दोस्त हुन बि ईअं ॿियनि खां ॿुधो, हुन मीर ऐं शबीर खां ॿुधो त इहो जेको मौलवी आहे इहो वञी जंहिं ताईं बांग ॾींदो त रोज़ो बंदि थींदो, वरी शाम जे टाइम ते इहो बांग ॾींदो त रोज़ो खुलंदो, त हुन वीचारो ॾिठो त रोज़ानी अचे बांग ॾे त रोज़ो खोले, हिकु दफ़ा हुनखे थोरी देरि थी वई, हुनखे इहा माना कोन्हे ख़बर त ऊंधाई थींदी त रोज़ो जेको आहे सो रोज़ जो टाइम हू छा कंदो, पंहिंजे घर जूं दरियूं बंदि कंदो त ऊंधाई थी वञे त आउं खायां पीआं, जे ऊंधाई हूंदी त मूंखे ख़बर कोन पवंदी त ऊंधाई थी वेंदी, पोइ पंहिंजी जेका बि हुनजी झोपड़ी उन में ऊंधाई कंदो, पर्दा ॾेई पोइ खाईंदो त ऊंधाई आहे त आउं भले खायां त मुंहिंजो रोज़ो। छो हुन ईअं माण्हुनि खां ॿुधो, हुन ईअं ई माण्हुनि खां ॿुधो त ऊंधाई मुंहिंजो रोज़ो रखिबो, रोज़ जो टाइम जेसीं ऊंधाई आहे तेसीं भले पिया खाओ, हुनखे इहो ख़बर कोन थी टाइम को फिक्स आहे, ज़िंदगी जो बि टाइम फिक्स आहे, मौत जो बि टाइम जेको फिक्स आहे, हुनखे इहा कोन्हे ख़बर, हुनखे इहा ख़बर त ऊंधाई जेसीं आहे तेसीं तव्हां खाई पी सघो था, तव्हांजी सेरी आहे, पोइ वीचारो पोइ माना ऊंधाई कंदो। ईअं हुनखे हिकु दफ़ा हुनखे सार कोन थी, उहो वियो पंहिंजी मसीह जे जेको आहे उन पेशमान खे मिंथूं करणु लॻो,
साईं मौलवी अॼु मूंखे जेको आहे सो उञ आहे मन लॻी मूंखे थोरो टाइम कोन थियो मुंहिंजी माईअ जी देरि सां उथी आहे असांखे मानी पचाइण में देरि थी हुन ॿुधो कोन का आज़ान थी हुन माना कोन ॿुधो हुनखे देरि थी हाणे जेको थोरो अञा 2-3 मिंट वेह त आऊं जेको आहे सो मानी मुंहिंजी पची वठे ऐं मानी हू वीचारो हुनखे रुगो इहो त इहो मौलवी आज़ान जेसीं नथो ॾे तेसीं जेको आहे सो रोज़ो कोन माना हुनखे उन ते ख़बर हुनखे ख़बर कोन त इहो को फजर जो टाइम आहे को शाम जो टाइम को सेरी को इफ़्तारी इहा हुनखे कोन ॼाणे हुन पंहिंजो फिक्स ठाहियो की अव्हां जो ॾोह कोन्हे अव्हांखे माशरे हिकिड़ी फिक्सिंग मैच तव्हांखे छॾी आहे करे त हीअं थींदो त हीअं थींदो हीअं थींदो त हीअं थींदो मान जो टाइम हीअ आहे खाइण जो टाइम हीअ आहे हिन में ई सभु कुझु आहिनि दोस्तो हिन खां ॿियो बि को जान आहे हिन खां ॿी बि का जान आहे हिन में ज़िंदगी आहे हिन खां पोइ मौत बि आहे मौत खां पोइ पुछाणो बि आहे क़बर बि आहे क़बर खां पोइ बि को जान आहे जेको मैशर जो बि जान ज़िंदगी आहे ही जवानी आहे जवानी खां पोइ पोड़ो आहे तव्हां मीर खां पुछंदा 37-40 साल तव्हां अॻु में छा हुआ चवंदो आऊं जवान हुउसि पर तव्हां हींअर जवान कोन इहो मञींदा त असांखे सुबुह जो अछा वार ईंदा असीं पोड़ा थींदासीं छो तव्हांखे एतबार कोन थींदो तव्हां उन जॾहिं पिरासत उन प्रेटिकल में ईंदा पोइ तव्हांखे अहसासु थींदो त वाक़ई पोड़ो बि को थींदो आहे को मिसकीन मां अमीर बि थींदो आहे को अमीर मां मिसकीन बि थींदो आहे को आबाद मां वीरान बि थींदो आहे को वीरानी मां जेको आबादी बि थींदी आहे दोस्तो ही आबादी जा पैगाम अथव ही उन अज़ीम हस्ती जा पैगाम आहिनि उन रहमत भरी उन हस्ती जे पनाह गाह में आणण जूं ई महफ़िलूं आहिनि हिनखे तव्हां सुञाणियो रोज़ रोज़ मीर शबीर तव्हांखे निंड मां उथियारींदा कोन तव्हांखे जाॻाईंदा कोन ही जाॻण जो अथो वक़्तु अथो जानवर बि खाइनि पीअनि था टाइम ते खाइनि पीअनि था पोइ छेणूं बि लाहिनि था पोइ हुननि ते उहो हिसाबु कोन्हे तव्हांखे अक़ल बि ॾिनो वियो आहे तव्हांजे लाइ इल्मु बि रखियो वियो आहे तव्हांजे लाइ उहे सभु शयूं रखियूं वियूं आहिनि ऐं तव्हांजे लाइ अंबियान खे बि मोकिलियो वियो आहे तव्हांजे लाइ उन्हनि सालिन नेक बंदनि खे मोकिलियो वियो आहे तव्हांजे लाइ हिन सालिन पीर जे हस्तनि खे बि मोकिलियो वियो आहे हिननि खे हिन जी मज़ारनि खे पनाह गाह ठाहे मोकिलियो वियो आहे त अचो हुते महफ़िलूं करियो हिते इल्म सां गॾु इश्क जूं बि ख़बरूं ॿुधो उन्हनि खे हंडायो जेकी ख़बरूं उन्हनि अलाह वारनि उहे हंडायूं उन्हनि ते अमल करे उहे उन्हनि मंज़िलनि ते पहुता त तव्हां में खामियूं कोन ईंदियूं मूं तव्हांखे चयो उहो पनाह गाह तव्हांखे किथे किथे कमु ईंदो हिन जान में तव्हां अची परेशान आहियो बीमारी नथी तव्हांखे तंग कयो आहे मींहं ताननि तव्हांखे तंग कयो आहे मिसकीनी आई कहत आयो पाणी जो तव्हांखे मिसकीनी तंग कयो आहे अचो तव्हां महबूब जी उन रहमत में अचो उन महबूब जो तव्हां सहारो वठो उन ते तव्हां कसरत दुरूद पाक क़ाइमु रखो इहे न त असां अॼु माना पढ़ियो दुरूद कमु थियो त पनो फाटो वरी बि उहे साॻी कमु चाहिनि जिते मोहबत इश्क हूंदो आहे उते वरी थोरो शैतान बि हमलावर थींदो आहे जी तव्हांखे हिन महफ़िल में बि शैतान थोरियूं कितकोलियूं बि करे पियो थोरियूं चुंगलियूं बि हणे पियो थोरो उथियारे बि पियो तव्हांखे विहारे पियो ईअं शैतान तव्हांजी रूह में बि कितकोलियूं कंदो तव्हांजे अंदर में बि कितकोलियूं कंदो तव्हांखे बदकारी ॾांहुं बि राग़ब कंदो तव्हांखे ॿियनि कमनि ॾांहुं बि राग़ब कंदो तव्हां में पाण में फितरत खोरियूं बि कंदो तव्हांखे पाण मंझि बि तव्हांजे लाइ अहिड़ियूं ॻाल्हियूं थींदियूं तव्हां पाण में बि अटको अहिड़ियूं ॻाल्हियूं थींदियूं जो एतबार ख़तमु थिए पर एतबार कहिड़ी हस्ती ते आहे जेको रहमतुल आलमीन आहे दोस्तो अचो उन रहमत खे पंहिंजे लाइ पनाह गाह ठाहियूं जेको बि उन में पनाह गाह में ईंदो उहो हर तरह सां कामयाब जेको वेंदो उन पनाह गाह में छुपंदो उहा पनाह गाह जे लाइ फ़क़ति हिकिड़ो नुस्ख़ो उहो तो कसरत दुरूद पाक जो एतिरो मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते आदत विझो तव्हां मां जेकॾहिं 5 माण्हू बि सुरखुरू थिया इन
नेमत था त तव्हांजे ॻोठ में पाड़े वारनि खटियो जे हिकिड़ो ई बदकार थियो त सॼे ॻोठ वारनि ते आज़ा ही जेकी आज़ा बि नी पंहिंजनि करतूतनि जा आहे, पंहिंजे अफ़ालनि जा आहे। दोस्तो इन जे लाइ असांजे दोस्तनि तव्हां वटि आया आहियूं त तव्हां इन पनाह गाह में पंहिंजो पाण खे छुपायो, उन महबूब जे दामन में पंहिंजो पाण खे आणियो। जेका मोहबतनि भरी दामन आहे उन में जेकॾहिं ईंदो तव्हांखे सभु ख़बर पवंदा, तव्हांखे हुकूक अल्लाह हुकूकल इबाद जी ख़बर पवंदी, तव्हांखे अल्लाह उनजे महबूब जी तव्हांखे ख़बर पवंदी, तव्हांखां उहे फ़र्ज़ बि अदा थींदा जीअं तव्हां वो आदतन वारा न जी हुन वीचारे मिनतुनि बि कयूं साईं तव्हांजे आज़ान न ॾिनी त मुंहिंजो टाइम चङो पास थींदो, पर ईअं न आहे। उन्हनि खे तव्हां फ़र्ज़ सम्झंदा, फ़क़ति फॉर्मेलिटी न, उन्हनि खे तव्हां पंहिंजी आदत न। दोस्तो आऊं तव्हांजो एतिरो कोन थो टाइम वठां, छो त ही जेको आहे सो पंहिंजी ॿाराड़ी जो पासो आहे, हिते तव्हांखे एतिरो टाइम थी वियो आहे, तव्हांखे थी सघे थो उन महफ़िल खां वधीक तव्हांखे पेट जी तव्हांखे हुजे, तंहिं करे आऊं थोरो टाइम थो वठां, वधीक टाइम कोन। हाणे अचो त पाण मोहबत सां पंहिंजे महबूब ते जो ख़्यालु करे थोरी देरि लाइ पंहिंजी जेका हीअ अथो महफ़िल जंहिंजी पुॼाणी पाण जेको उन पासे आणियूं जी पाण उन में अॻिजी वञूं ऐं पाण उन पनाह गाह में अची वञूं। अचो मूंसां गॾिजी हिकु आवाज़ थी उन महबूब करीम सल्लल्लाहु उन तरफ़ आणियूं, थोरो उन पंहिंजी ज़हन खे उन तरफ़ आणियूं, थोरो पंहिंजे रूह खे उन तरफ़ आणियूं, पंहिंजी ख़्वाहिशनि खे उन तरफ़ आणियूं त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चहिरो उनजो गुब्ज़े गुज़रा असांजे अखियुनि जे साम्हूं आहे। असां अॼु गॾिजी पंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ूं था, उहो त पढ़ूं था पर असीं अर्ज़ु करियूं था, असीं पंहिंजा सूर ॿुधायूं था, असां पंहिंजनि परावनि जा उहे दास्तान ॿुधायूं था, असां पंहिंजूं ख़्वाहिश ॿुधायूं था, हिन जान जा उहे फितनत खोरियूं, उहे हसदनि जा बयान था ॿुधायूं, उहे उन्हनि पेंचर सुवारियुनि जा जेकी सुवारियूं त पेंचर थी वियूं आहिनि उन जा रुगो ढांचा बि बचिया आहिनि, उन्हनि जो बि हाल अहिवाल था ॿुधायूं त साईं ही ज़िंदगी उन्हनि सुवारियुनि वांगुरु आहे जेका सुवारियूं हलंदे हलंदे पेंचर थियनि थियूं, हिकिड़ो टायर कढियो थो वञे, पोइ ट्यूब कढियो थो वञे, वरी ॿियो थो वञे, पोइ उनजा पुर्ज़ा थींदे उनजा पुर्ज़ा ख़तमु थींदे पछाड़ी जो ढांचा थींदा। ईअं असांजूं ज़िंदगियूं ढांचा थी वियल, रुगो असांखे ख़बर पए थो इंसानी ढांचो आहे, असां मां इंसानी उहो इख़लाक़ ख़तमु थो थी वञे, असां मां उहो मुस्लमानियत वारो किरदारु ख़तमु थो थी वञे, उहे सभु जॾहिं शयूं ख़तमु थी थो वञे त असांजो इंसानी रुगो ढांचो थो बचे। उन ढांचे में अचो त वरी इश्क़ मोहम्मदी उन में आणियो त पुर्ज़ा वरी पंहिंजो एक्टिव थियनि, पंहिंजो कमु कनि। हिन जान जी उन कशमकशा में, उन ज़िद्दियत वारी जान में जंहिंमें तव्हांखे हर पंध ते अनायत मिलंदी, तव्हांखे अना मिलंदी, उहो अना जे लाइ मूं चई त को शेर सवा शेर थियणु चाहे थो, को अधु पा पंहिंजो पाण खे मण थियणु चाहे थो, आहे पा बि कोन चए थो ऐं मण थियां। उन अनायत ख़ुदि गर्ज़ी उहा लोभ लालच जे इंसान खे खून ख्वार जानदार ठाहे छॾियो आहे, उनखे खून ख्वार जानवर ठाहे छॾियो आहे। दोस्तो तव्हां ॾिसो त केतिरा तव्हां प्रिंट मीडिया में तव्हां जेको पढ़ो, तव्हां सोशल मीडिया ते तव्हां ॾिसो त इंसानियत किथे आहे। रोज़ मासूम कच्चा ॿार उनखे खून ख्वार जानवर खाइनि था, उहे उछलिया था वञनि कटरनि मंझि, उहे उछलिया था वञनि ईअं मिटीअ में जे फसलनि में। इंसानियत आहे किथे? इंसानियत ख़तमु थी वई आहे। इंसानियत कपिड़ा पाइण सां कोन थी थिए, इंसानियत पटका पाइण सां कोन थी थिए, इंसानियत चङी सुवारी में थिए कोन थी थिए, इंसानियत बंगलो ठाहिण सां कोन थी थिए। इंसानियत
तीअं त इंसान थियण सां थी थिए। उहो इंसान तॾहिं थींदो जॾहिं उनमें इंसानी खूबियूं ईंदियूं। इंसानी खूबियूं फ़क़ति इन औलिया किराम जे किरदार सां थींदियूं। ऐं औलिया किराम पाण कंहिंजो था ॿुधाइनि किरदार, उहो पाण किरदार महबूब करीम सलाह जो ॿुधाइनि था। उहे पाण औलिया किराम जे ॿुधाइनि था त सवाइ हयात महबूब करीम सलाह जी ॿुधाइनि था ऐं उन पासे पाण आणनि था। जेकॾहिं इन ते तव्हां अमल कयो, हू आहिनि काफ़िर, हू ईसाई, हू यहूदी, हू ॿियूं क़ौमूं, हू मुस्लमान कोन्हे, पर महबूब करीम सलाह जो किरदार हुननि अपनायो आहे। हुनमें चोरी कोन्हे, हुनमें हराम पाई कोन्हे, हुनमें माल ऐं मिलावट कोन्हे। असां बसर जे ॿिज में मिलायूं, असां मिर्चनि में मिलायूं, असां पाक खीर में बि मिलावट करियूं, पर असीं हराम मुर्दा कुकड़ियूं उन्हनि भतनि में असीं हलायूं जिन भतनि जी महिमानी खाइण लाइ तव्हां असीं उते पहुचूं था। दोस्तो, उन खां ई महफ़िल तव्हांजी पाकीज़ा आहे। हिन महफ़िल में तव्हांखे हराम वारो खाधो कोन। हर को सम्झंदो यार ही 5 पैसा आया त हराम जान, पर मीरसन तो महफ़िल कंहिंजी कई आहे? आऊं गुनाहगार आहियां, आऊं भत्ता खोर आहियां, आऊं जे ऑफिसर आहियां त हराम जा पैसा कयां थो, पर मीर मूंखे पोइ बि डपु थो थिए तोखे महबूब जी महफ़िल लाइ 5 रुपया बि तोखे आऊं हलाल जी पघार बि ॾींदुसि। आऊं वाकई हराम खायां थो, आऊं हराम खो रहियां, पर पोइ बि उन रहमत आलमीन खां डपु थो थिए मीर ही 5 रुपया बि तोखे आऊं थो ॾियां थो, पर मुंहिंजी उन हक़ हिलाल जी पघार मां आहिनि। वरी बि उहो सोचींदो कारोबारी माण्हू त ही मुंहिंजी मीर ही मुंहिंजे हिलाल जी कमाई जा, ही मुंहिंजे पघर जी कमाई जा आहिनि त मूं वटि ॿिया जाम पर हराम जा आहिनि। सुभाणे थी सघे थो ही 5 रुपया उन हज़ारनि जी मतिलबु हराम जी पैसनि ते हावी थी वञनि। मन ही 5 रुपया मूंखे बचाइनि उन कम में, मूंखे 5 रुपया मैशर जे मैदान में सुरखुरू कनि, ही 5 रुपया मूंखे क़बर जी उन्हाई में जेको सुरखुरू कनि जिते अवी मिट माइट पंहिंजा पराया सभु मूंखे ईंदा छॾे ईंदा। थी सघे इन 5 रुपयनि जे करे अॻिजी वञा। दोस्तो, टाइम थो मुंहिंजा भाइरो, टाइम अथो। ही टाइम बख़्शण जो टाइम आहे। ही तव्हांखे ईअं न सम्झो त असीं ॿार सुभाणे असीं माना वॾा थींदासीं। मौत न को सिहत थो जांचे, न को अच्छा वार थो जांचे, न को चेहरो थो जांचे, न को अमीरी थो जांचे, न को पीरी थो जांचे त ही सैयद आहे पीर आहे। मौत पंहिंजे फिक्स टाइम ते ईंदो त हू टाइम फिक्सिंग आहे। उते कालू बला जा कॉल थी विया आहिनि। उते तव्हांजूं ज़िंदगियूं, तव्हांजूं क़िस्मत जो आइनो, तव्हांजो सभु पंहिंजे वक़्त ते थी वियो आहे, पर वरी बि लोह कलम ते उन्हनि जी अखि आहे जंहिंजूं अखियूं लोह कलम ते पहुचनि थियूं। उहे कंहिंजूं अखियूं पहुचनि थियूं? उहे उन्हनि जूं अखियूं पहुचनि थियूं जंहिंजी निस्बत उन रहमतुल आलमीन सां आहे, जंहिंजो वेहण उन पनाहगाह जे अंदरि आहे, जेकी 24 कलाक उन पनाहगाह में अंदरि आहिनि। हुनखे ख़बर आहे त पनाहगाह में तॾहिं अचिबो आहे जॾहिं मींहुं ॿार वसंदो आहे। हुनखे ख़बर आहे जॾहिं उस थींदी आहे, जॾहिं घणी तपश थींदी आहे, उहा तपश ज़ाहिरी थिए या असांजे अंदरि जो नफ़्स असांखे चिमचागिरी करे असांजे अंदरि में उहे ख़्वाहिशूं बर्पा करे। हाणे असांजो टाइम अची वियो आहे त उन में पनाहगाह वठूं। उन पनाहगाह में उन्हनि खे सॾु कयो वेंदो आहे जंहिंखे पनाहगाह जो मालिक उन पनाहगाह में आणे। दोस्तो, हिन पिंडाल में बि उहो अची वेहंदो, हिन पिंडाल में उहो अची ॿुधंदो जंहिंखे पिंडाल जो मालिक सॾे। हिन पिंडाल जो मालिक ही दोस्त ई असीं कोन्हियूं। हिन पिंडाल जो मेज़बान महिमान बि जंहिंजे लाइ ही महफ़िल सजाई वई आहे, जंहिंजे लाइ दोस्त पंहिंजो टाइम आया। ही महफ़िलूं, ही मिलाद उहे कोन्हनि जंहिं मां फीस वठी अचिबो आहे। ही महफ़िलूं मिलाद उहे कोन्हनि जंहिंमें नात पढ़ण वारो पैसा वठंदो आहे। ही मिलाद महफ़िलूं उहे कोन्हे जंहिंमें नात ख़्वान ऐं तक़रीर वारनि ते पैसा था चढ़नि। हिते पैसा न, हिते रहमतूं थियूं चढ़नि। हिते उन रहमतुल आलमीन जूं रहमतूं थियूं चढ़नि। हिते रहमतुल आलमीन जे उन नाले जूं बरकतूं थियूं मचनि। उते उहे नेमतनि जूं बारिशूं थियूं अचनि। तव्हां में जे ताक़त आहे त उहो झपियो, उहे बरसातूं, उहा रहमत वारी बरसात, उहा नेमत, उहा बरकत उनखे पंहिंजी झोली में खणो, पंहिंजे ज़हननि ते उहा सवार करियो, पंहिंजे हिन मुरझायल कल्बनि में सवार करियो। ही नेक ऐं सालनि जी उहा रहमत भरियूं महफ़िलूं इनखे कैश करियो। इहे तव्हांखे उन्हनि वक़्तनि में कमु ईंदी जॾहिं वक़्तु तव्हांजो साथ न ॾींदो।
वक़्तु तव्हांजो साथ न ॾींदो, तव्हांजे कोशिश जे बावजूद बि वक़्तु तव्हांखे टाइम कोन ईंदो, वक़्तु तव्हांजे हथ मां हलियो वेंदो, वरी तव्हांखे वक़्तु कोन मिलंदो। उन वक़्तु जो क़दुरु तव्हांखे करणो आहे, तव्हांखे क़दुरु कराइण जो तव्हांखे वक़्तु खां सिखणो आहे। उन वक़्तु खां उन्हनि खां सिखो जिन खे वक़्तु जो क़दुरु करणु अचे थो। तव्हां उन्हनि खां सिखो जिन खे ज़िंदगी जो क़दुरु करणु अचे थो। तव्हां उन्हनि खां सिखो जिन जूं अखियूं जाचिनि थियूं, जिन जूं अखियूं निहारनि थियूं, उन्हनि खां तव्हां पुछो त अखियुनि जो क़दुरु छा आहे। पर तव्हां बिज़ारो अखियुनि वारनि नाबियुनि वटि वेंदा जेके रुगो ढांचा हूंदा, जिन जो रूहानी मिशनगिरी ख़तमु हूंदी, जंहिंजो रूहानी ढांचो ख़तमु हूंदो, हुनजो तेल आयल ख़तमु हूंदो, हुनमें उहो फ़क़ति उन फितनत हसद वारो पेट्रोल हूंदो, उन रूहानी नेमत बरकत वारो पेट्रोल ख़तमु ईंदो। उन्हनि ढांचनि खे तव्हां केतिरा ॾींहं इस्तेमालु कंदा, उहे ढांचा कंहिं कमकार जो तव्हांखे फ़ाइदो कोन ईंदा, उन्हनि ढांचनि खे तव्हांखे ख़तमु करणो पवंदो। उहे ढांचा तव्हांखे भर बेबान मैदान में अहिड़नि हंधनि ते छॾींदा जिते तव्हांखे सुवारी बि कोन मिलंदी। ही सुवारी जो वक़्तु थो, ही सुवारी जो टाइम थो। सुवारी उहो खणो जेको तव्हांखे हेलीकॉप्टर वांगुरु तव्हांखे उॾाए, उहा सुवारी खणो जंहिंमें पेट्रोल हुजे, उहा सुवारी खणो जंहिंजा परब हुजनि, जंहिंजा सभु पुरज़ा कमु कनि। उहा सुवारी इन रहमतुल आलमीन जी सुवारी अथो। उन में चढ़ो त उहा सुवारी तव्हांखे क़ब्र मैशर हशर मां पार कराईंदी। तव्हां हिननि दुनिया जी सुवारियुनि ते न भाड़ियो। इहे सुवारियूं इहे पंहिंजे बदन जा उज़वा तव्हां ॾिठो कोन हूंदो। तव्हांजे पाड़े वारनि खे आसे पासे तव्हांजे दोस्तनि खे घरनि खे कंहिंजो एक्सीडेंट थियो हूंदो, कंहिंजो फॉल्ट थियो हूंदो त उनजा उज़वा बि कमु करणु छॾे विया हूंदा। केतिरी उनजे पुठियनि मिटनि माइटनि जे पैसे ख़र्च करण खां पोइ बि हुनजा उज़वा कारगर कोन थींदा। दोस्तो, ही मुंहिंजा भाइरो, ही उज़वा तव्हांजो साथ कोन मना ॾींदा। ही तव्हांजो साह जी जेका आहे मतिलबु ही तव्हांजी तंद बि साथ कोन तव्हांखे ॾींदी। ही तव्हांखे साथ जे करे तव्हांखे वठिणो आहे त इन हस्ती खां साथ वठो जेके अलाह साईं रहमतुल आलमीन ठाहियो आहे, जेके अलाह साईं शफ़ीअल मुज़नबीन ठाहियो आहे, जेके अलाह साईं ख़ातिमुल अंबिया ठाहियो आहे। दोस्तो, वठो उनजो साथ वठो जेको क़ाइमन अबदन आहे। मौत जे वक़्तु बि तव्हांखे क़ब्र में बि उनजो चेहरो साम्हूं ईंदो। तव्हांखे पुलसरात जे उन तंद ते बि तव्हांखे मुंहिंजे महबूब जी हदीस आहे त उन ते आसानी सां उहो मटे ईंदो जेको कसरत दरूद वारो हूंदो। हौज़े कौसर ते वधीक उहो मुंहिंजे महबूब जे हथनि सां पाणी पींदो जेको कसरत दरूद वारो हूंदो। पुछाइणो बि आसान उहो थींदो जेको कसरत दरूद वारो हूंदो। वॾे में वॾो वकील उहो माण्हू आहे जेको मुंहिंजे महबूब जो दरूद पढ़े ॿुधे, हुनजो वाखाणो ॿुधे, पोइ उन महिनत खां वांझल हुजे, उहो वॾो वकील आहे। उन्हनि वकीलनि खां बचो, नकली हमराहनि खां बचो, मसनूई हमराहनि खां बचो, मसनूई उन्हनि सभिनी खां बचो जेकी फ़क़ति ॿटाक ॾियण वारा आहिनि। अमली माण्हुनि जो पासो वठो जिन खे अमल करण बि ॼाणनि था। हिननि बुज़ुर्गनि जी मज़ार ते अचण जो मक़सदु छा आहे? तव्हांखे ॿुधाइणो आहे त हिन क़ब्र मंझि बि ज़िंदा तव्हां जहिड़ा असां जहिड़ा माण्हू हुआ। उनखे अखियूं बि हुयूं, उनखे मिल्कियत बि हुई, उनखे ॿनी ॿारो बि, उनखे हिन जहान जा बि मनसब आहे। अॼु हू क़ब्रनि जे हेठि, अॼु मिटी जे हेठि न, असीं अॼु मिटी जे मथे वेठा आहियूं। अन क़रीब टाइम अचिणो आहे पाण खे बि हिन मिटी जे हेठि जेको अचिणो आहे। उन वक़्त जे लाइ तव्हांखे ख़बरदार होशियार करण जे लाइ ही महफ़िलूं आहिनि। ही महफ़िलूं तव्हांखे उन दुनिया जे तरफ़ जे लाइ तव्हांखे आणण लाइ कोन्हे। हिन में रही करे, हिन दुनिया में बि रही करे उन महबूब सां तव्हांखे मिलाइण लाइ, उन वाहिद जी वैधानियत जे तरफ़ तव्हांखे आणण लाइ। उन वाहिद जी वैधानियत तॾहिं हासिल थींदी त उन ख़ातिमुल अंबिया खे ख़ातिमुल अंबिया करे मञींदा, उनखे शफ़ीअल मुज़नबीन करे मञींदा, तॾहिं तव्हांखे उन वाहिद जी वैधानियत मिलंदी। न त वाहिद खे काफ़र ॿिया बि मज़ाहिब उनखे अलाह करे मञनि था। तॾहिं मुहम्मद रसूलुल्लाह थिए थो तॾहिं ईमान थो अचे। तव्हांखे असांखे उहो
ईमान कामिल करणो आहे। तव्हांखे असांखे उन्हनि फितरनि खां परे भॼणो आहे। उहो फितना तव्हांजे दोस्त जे रूप में हुजनि, उहो फितना तव्हांखे ख़ूबसूरती जे सूरत में हुजनि, उहे फितना तव्हांखे पैसे जी सूरत में हुजनि, उहे फितना तव्हांखे पंहिंजी जुआनी ते नाज़ जे हुजनि सूरत में हुजनि। इहे फितना तव्हांखे ढाए उन बर बेबान में उन में बीहारे तव्हांखे ढांचो मन कंदा। असीं आया आहियूं तव्हांखे ख़बरदार करणु, त ढांचो न थियो, ढांचो न थियो। उन पनाह गाह में अचो, पंहिंजे उन्हनि उज़वनि खे रूहानी उन्हनि खे उहा चाशनी बख़्शियो, जंहिंमें जेका चाशनी में उहो कुझु कमाल आहे, उहो कुझु कमाल आहे। जंहिं बि उहो मिठास चखियो उहो समन सरकार थी वियो। जे उहो मिठास चखियो त रोज़े धणी थी वियो। जे उहो मिठास चखियो गौस बावल जिन हक़ थी वियो। जे मिठास चखियो उहो लाल शहबाज कलंदर थी वियो। उहो मिठास ऐं चाशनी चखियो। छॾियो हिन जानवारनि जे हिननि खे खेलनि खे। हलणो आहे पाणखे हिन जान सां गॾु, हलणो आहे गॾु, खाइणो पीअणो आहे, पर ईमान पंहिंजो विञाइणो कोन्हे। ईमान पंहिंजे ईमान खे क़ुर्बान करणी कोन्हे। दोस्तो, ही हिकिड़ो टोलो अथो मिसकीननि जो। हिन में न को पीरी मुरीदी, न को ऊंच न नीच, सभु असां मिसकीन आहियूं। असां सभु उन सभिनी अलाह वारनि जे उन फैज़ जा तालिब आहियूं, जिन वटि फैज़ जा आहिनि, जिन वटि उहो फैज़ जो पनाह गाह आहे। उन्हनि ढांचनि जा असीं तालिब कोन, जेके ढांचा आहिनि। ख़बरूं त वॾियूं कनि था, आहिनि ढांचा आहिनि। असीं उन पनाह गाह जा तालिब आहियूं, उन्हनि सभिनी उन्हनि बुज़ुर्ग जे उन फैज़ जा तालिब जेकी पनाह गाह आहिनि, जंहिंमें असांखे पनाह थी अचे थी। अलाह अव्हांखे ख़ुशि रखे। मूं तव्हांजो थोरो वधीक टाइम वरितो, अचो त मूं सां गॾु महबूब करे सलाह ख़्यालु करे।